साईं हीअ कहाणी आहे 3 दलेर पहलवान ऐं 40 चोरनि जी। उम्मीद था कयूं दोस्तों हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट 5 सीट ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ु थींदो। हंधु उहो ई सड़े जाथे बाहि भरे। कंहिं वक़्त में हिकु हमराह रहंदो हुयो। उहो पंहिंजे हिसाब सां न एतिरो अमीर हुयो न वरी ग़रीब। उनखे हुया 3 पुट। टिनिनि पुटनि जी पंहिंजे हिसाब सां सुठी तरबियत कई हुजईं ऐं उन्हनि खे दुनिया जो थोरो घणो इल्मु बि पढ़ायो हुजईं ऐं उन्हनि खे सुठो पहलवान ऐं दलेरीअ जा हुनर ॾिना हुजईं। उहो पंहिंजे हिसाब सां टिनिनि पुटनि खे पंहिंजे रूबरू घुराए ऐं उन्हनि खे चवणु लॻो, बहरहाल तव्हां मुंहिंजे हाल मां वाक़िफ़ आहियो त मूं वटि माना की एतिरो पैसो वग़ैरह कोन्हे को जो तव्हांखे मां अॼां जो 4 ॾींहं वेही खाई सघो। सो पर मां तव्हां लाइ सुठी तरबियत ऐं सुठो पहलवान दलेर बणायो आहियां ऐं तव्हां पंहिंजे हिसाब सां ख़ौफ़ ऐं को बि न कयो ऐं पंहिंजे हिसाब सां जीअं दुनिया में अॻिते वधण लाइ को क़दम खणो। हाणे मुंहिंजी हिकिड़ी राय आहे, उहा मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। सो मुंहिंजी जे हर ॻाल्हि ते तव्हां हलंदव त इनशाला ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदव। एतिरे में 3 पुट पंहिंजे पीउ जे अॻियां हथ जोड़े बीह रहिया ऐं चवणु लॻा, अबा तुंहिंजो हर हुकुम असांजी अखियुनि ते सूं बहरहाल ॻाल्हि कर। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल माना की घुमण फिरण खां सवाइ बि कुझु न आहे। तव्हां अॼु वञो मुल्क जा सैर सफ़र करे ऐं घुमी फिरी ऐं ॾिसी अचो त छा हले थो छा चले थो ऐं कहिड़ी शइ जो रेट सवायो आहे ऐं कहिड़ी शइ जो माना की चानस घणी आहे ऐं कंहिं धंधे धाड़ीअ सां तव्हां लॻो। पर तव्हां माना की पहलवान ऐं सुठी तरबियत तव्हांखे मूं ॾिनी आहे। इन बाबति बि अगरि जे तव्हां पहलवानी करणु चाहियो त तव्हांखे माना की फुल इख़्तियार आहे, जेको बि कमु तव्हांखे पसंदि अचे। इन बाबति हीअ कुझु सिका तव्हांखे ॾियां थो ऐं तव्हां 3 भाइर निकिरी पियो हीअं मुल्क जो रवियो ऐं मुल्क मां फेरी लॻाए अचो त छा हले थो छा चले थो। अदा टिनिनि पुटनि माना की पंहिंजे पीउ जी ॻाल्हि मंज़ूरु करे ऐं पंहिंजे हिसाब सां 3 घोड़नि ते चढ़े ऐं पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी पिया। अदा हकीला होकारींदा झंगलनि मां शहरनि मां वञी किथे हिननि खे राति पई झंगल में। अदा झंगल में जो राति पई ही बहरहाल दलेर पहलवान त हुआ बाक़ाइदे। एतिरे में 3 भाइर चवणु लॻा, अगरि जे असां 3 मां सभई सुम्हींदा पऊं त इहा असांजी वॾी मां वॾी बेवकूफ़ी हूंदी ऐं लापरवाही बि। अगरि असां 2 ॼणा सुम्हूं था, टियों हिकिड़ो चौंकी ते छॾियूं था जीअं सॼी राति बहरहाल असांजे मथां को ख़ौफ़नाक को हमिलो न थिए ऐं उनजो पहिरों ऐं उनखे अॻे ॿुधाए बि सघे। एतिरे में चवणु लॻो, वॾो भाउ हिननि खे त तव्हां 3 नंढा भाइर आहियो जेका मुंहिंजा, तव्हां आरामु कयो त मां अॼु राति बहरहाल चौंकी ॾियां थो ऐं पहिरों ॾियां थो। बहरहाल जेको कुझु थियो सो बहरहाल कुझु टाइम खां बाद में वरी मां आरामु कंदुमि, वरी ॿिए खे उथारींदुमि। अदा एतिरे में माना की ॿिया जेका भाइर हुया सो नंढा सुम्ही पिया। वॾो भाउ जेको हिननि जो हुयुसि उहो पहिरें लाइ उते माना की जाॻंदो रहियो। अदा भाइर हिन जा जो आरामी हुया त हीअ मांजे हिसाब सां की कुंड में वेही हेॾे होॾे इंतज़ारु करे पियो त माना के शइ अचे न वञे, इन जाचा जूच में बीठो हुजे। एतिरे में हिन झंगल माना की वेझो हुजे, हीअ थोरो पहाड़ में हुजनि त ॿाहिरां माना की हिकिड़ो ख़ौफ़नाक आवाज़ु हिनखे सम्झ में आयो। एतिरे में चवणु लॻो त अलाए कहिड़ी शइ जो बि आवाज़ु आहे। अगरि जे इहो आवाज़ु मुंहिंजे भाइरनि जे कन ते पुॼंदो त इहे माना की ख़ौफ़ाए ते माना आवाज़ जे करे जाॻी पवंदा ऐं निंड में माना की खलड़ ईंदो न। इन बाबति आराम जो खलड़ मूंखे पसंदि न आहे। भाइरनि जी भली आरामु कई न, मां इहा कहिड़ी शइ आहे इनखे वञी ॾिसी अचां त छा आहे। एतिरे में हू गुफ़ा खां ॿाहिरि निकिरी ॾिसे त हिकु माना की शींहुं हुजे, तंहिंखे माण्हूअ जी माना की बदबू पई हुजे। उहो पंहिंजे हिसाब सां बुख जे ज़रिए गजगोड़ कंदो अचे पियो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल आहे त शींहुं, पर हुनखे तरबियत सुठी ऐं सुठो माना की इल्मु ऐं अकुलु हुयो। उन बाबति हिन चयो त अधे वारनि खे जीअं माना की को आवाज़ु हिन जो न ॿुझे, इन बाबति हिनखे साइड ते वठी वञा ऐं हिन सां मुक़ाबिलो करे हिनखे पूरो कयां। अदा सुठी मंज़िल ते माना की साइड ते वठी शींहं सां अची हिन टकुरो कयो। अदा शींहं खे पंहिंजे हिसाब सां जीअं हिन ते शींहं हमिलो कयो, हुन यकदमि पंहिंजे हिसाब सां उन साइड थी वियो जॻहि तां ऐं शींहं जा चंबा जेका त जिते हीउ खड़ो हुयो ऐं बीठो हुयो उन ते वञी चंबा हिन जा पिया। हिनखे ख़बर हुई त हाणे शींहं बहरहाल मोते सफ़ा कावड़ ऐं गुस्से मां हमिलो कंदो, छो त हिन जो पहिरियों वार जेको आहे सो ख़ाली वियो आहे। अदा यकदमि माना की शींहं पलटियो ऐं वरी ॿीहर हिन ते वार कयईं, पर हीअ अॻे ई तयारु हो हिन जे वार लाइ। तलवार हिन खे अॻे हथ में हुई,
भरे हिन जी तलवार जो हिन ॾे हयईं शींहं खे त शींहं जो माना कि हिकिड़ो पेर कटिजी पियो। अॻे साइड जो माना कि हिकिड़ो चंबो जेको हुयो शींहं जो उहो माना कि कटिजी हेठि किरी पियो। अदा शींहं माना कि ज़ख़्मी थी पियो। जीअं माना कि शींहं ज़ख़्मी थियो तीअं माना कि वॾो खूंगार ऐं जानवर थी वियो ऐं हिन ते माना कि यकदमि पलटी ऐं माना कि वरी वार कयईं। अदा हीअ माना कि ॿिए वार लाइ बि तयारु हुयो। ठका खणी ॿी चकर बि तलवार कयईं त हिन जो ॿियो माना कि चंबो बि कटे विधईं। आस्ते आस्ते करे माना कि शींहं जंहिं महिल मजबूर थी पियो हिन माना कि सिधो सो वार हिन जी गर्दन ते कयो शींहं जे ते ऐं शींहं खे हणी पूरो करे विधईं। अदा शींहं पंहिंजे हिसाब सां हिन मारे ऐं शींहं जे माना कि जेको कन जो चोटी हुई उहा लाहे ऐं पंहिंजे माना कि कंहिं कम में हुयसि त माना कि निशानी करे रखी छॾियां। अदा हिन शींहं खे उते माना कि पूरो कयूं ऐं सिधो सो मोटी आयो त माना कि हिन 2-टे मिंट तरसी हेॾां होॾां वरी ॿिए भाउ खे उथारियो। अदा उन महिल बि माना कि उन भाउ उथियो त माना कि को बि मसइलो उन वक़्तु कोन हुयो। वरी माना कि टियों भाउ उथियो ते बि माना कि सुबुह सां वञी ॾींहुं थी वियो। इन विच में माना कि का बि ॻाल्हि वग़ैरह न थी। अदा हकले होकारे वरी पंहिंजे हिसाब सां 3 भाइर निकिरी पिया। वञी पंहिंजी मंज़िलूं मारींदा हकिलंदा होकारींदा वेला वक़्तु वठंदा खाईंदा पीअंदा वञी सुठी मंज़िल करे अची ॿिए झंगल में हिननि खे राति पई। अदा ॿिए झंगल में राति जो पई इहा भाइरनि साॻी सलाह कई त बहरहाल जी अगरि को 3 आराम कंदासीं त माना कि कुझु बि थी सघे थो। हाणे हिकिड़ो माना कि पहिरों ॾे ऐं बाक़ी बक़ाया आराम कनि। अदा जेको ॿियो नंबर वारो हुयो हुनखे भाउ वॾे खे चवणु लॻो अदा तूं अॼु माना कि आराम कर ऐं नंढे खे चवणु लॻो तूं आराम कर। अॼु माना कि मां तव्हां सां माना कि पहिरियों पार में मतिलबु त पहिरियों मां थो ॾियां बक़ाया जेको आहे त बहरहाल तव्हांखे मां उथारींदुमि। अदा हू पंहिंजे हिसाब सां तलवार खणी ऐं हू भाॼा ॿाहिरि जेका हुयसि उहे सुम्ही पिया। एतिरे में 15 मिंट गुज़रिया त हिन खे माना कि हासट सम्झ में आया। अदा ही पंहिंजी उन गुफ़ा खां निकिरी ॿाहिरि जो निकिरे त उन जे आॾो को दरिया जो तलाउ हुजे। उन तलाउ ते माना कि हिकु ख़ौफ़नाक जादूगर रहंदो हुयो जेको माना कि नांग जी शिगिल में हमेशह वार कंदो हुयो ऐं महिमाननि खे ॾंगे माण्हुनि खे ऐं उन्हनि जो जेको माल मिल्कियत हुई उहा फॿाए छॾींदो हुयो। अदा एतिरे में माना कि उहो बि अची हिननि जी परे खां बदबू पियनि इंसाननि जी उहो बि उन तरफ़ अचे पियो। अदा एतिरे में हिन चयो त बहरहाल अचे थो पियो ॿाहिरां हासट ते वियो त माना कि नांग हिन चयो त बहरहाल हाणे कीअं साइड ते वठी वञा ऐं हिन सां मुक़ाबिलो कयां जीअं हिन जो आवाज़ु मुंहिंजे भाइरनि जे कन ते न पए जीअं उन्हनि जे रिंड में ऐं उन्हनि जे आराम में खलड़ न पवे। अदा हिन सुठी मंज़िल ते वठी ऐं उन जादूगर उन ई साॻे नांग सां मुक़ाबिलो कयो। नांग पंहिंजे हिसाब सां सुठो ख़तरनाक हुयो पर हिन जी बि सुठी तरबियत ऐं सुठो पहलवान हुयो अची हुन सां मुक़ाबिलो कई। अदा हकिलंदे होकारींदे नांग पंहिंजे हिसाब सां वात मां माना कि बाहि कढे पियो पर उन बाहि जे बाबति बि माना कि ही हर हिकु वार खां हिफ़ाज़त में पंहिंजे तौरु माना कि बचंदो अचे पियो। अदा हू हेॾां बाहि हणेसि त हू पोइ उबती बोलाटी ॾेई वञी कल्टी कायो साइड ते थी वञेसि ऐं हू जंहिं महिल बि हेठां जंगुनि में हणे त हीअ मथे एतिरो झंप हुजे जो हुन जी जेकी बाहि हुयसि उहा हेठां हली वञेसि। अदा एतिरे में हीउ टले वियो त बहरहाल हिन खे मुक़ाबिलो करणु हिन सां वॾो मसइलो आहे ऐं लॻे थो हीउ जादूगर आहे ऐं हिन जे वात मां माना कि बाहि निकिरे थी। हाणे को बि तरीक़ो करे हिन खे पूरो करिणो आहे। अदा एतिरे में माना कि हिन जो पाणी माना कि दरिया में माना कि पथर उछलियो उन ॾे माना कि हिन जी तवजो थी वई। हिन मतिलबु त ख़्यालु जीअं पलटियो हिन स्पीड में वञी उन तरफ़ ॾे अञा लूणो हिन ॾे वराइण वारो हुयो त हिन तलवार छिके ठका कढाया त हिन जी मुंडी होॾे वञी किरी। अदा अहिड़े तौर तरीक़े सां माना कि हुन नांग उन अजगर जादूगर खे माना कि मारे विधई ऐं पंहिंजे हिसाब सां उन जो जेकी पुछड़ी हुई उहा पुछड़ी माना कि हिन जे कंहिं कम जी हुई। हिन चयो यार हिन जी पुछड़ी सुठी आहे ऐं बहरहाल कंहिं कमु ईंदी सो हिन जी कटिया। अदा ठका थियो हुन पंहिंजे हिसाब सां उन नांग जी पुछड़ी लाहे ऐं पंहिंजी माना कि वर में रखी छॾी। अदा मोटी आयो माना कि हिन जा भाइर आराम हुया। अदा वरी पंहिंजे हिसाब सां कुझु टाइम तरसी ऐं पोइ नंबरवार पंहिंजे भाइरनि खे माना कि उथारी पर अहिड़ो को बि मसइलो न थियो ऐं उहा राति बि माना कि हिननि जी सुकून सां गुज़री वई। अदा खेर असां थी सुबुह हकिलंदा होकारींदा वञी की बादशाह जे आॾो पुॻा ऐं बादशाह जे आॾो जो पुॻा त बहरहाल हिन बादशाह खां अॻे ई माना कि उहो दरवाज़ो बंदि थी वियो ऐं पंहिंजे हिसाब सां बाबति उन्हनि खे झंग में हिननि खे राति गुज़ारणी पई छो त
शाम खां पोइ राति खां पोइ मन की क़िला जेका हूंदा आहिनि बादशाहनि जा उहे बंदि कया वेंदा आहिनि, जीअं को बि मन की उन क़िले में ज़ाहिर न थी पवे। अदा इन और तौर तरीक़े सां मन की क़िलो बंदि थी वियो। हीअं मोतीअ कंहिं जंगल जी गार में मन की राति गुज़ारणु चालू कई। हाणे टिनि ॿाहिरि वञी की वरी बि साॻी सलाह त मन की जेकर टई असां सुम्हंदासीं त बहरहाल कुझु बि थी सघे थो। हिकिड़ो मन की असांजो पहिरों जे बाक़ाया जेका आहियूं 2 ॼणा सुम्हूं। अदा एतिरे में नंढो भाउ हिननि खां सभिनि खां नंढो जेको हुयो उहो चवणु लॻो, अदा तव्हां ॿई वॾा सुम्हो, सो अॼु मूंखे मन की पहिरें पूर ते इजाज़त ॾियो त बहरहाल मां पहिरें पहर में मन की तव्हांजी हिफ़ाज़त कयां। अदा एतिरे में मन की हुनजा 2 भाइर वॾा सुम्ही पिया। हीअ पंहिंजे हिसाब सां तलवार खणी ऐं मन की मुल्क जो चकर चौर लॻाइणु लॻो। मन की बादशाही नज़दीक हुनजे भाइरनि खे मन की उते गुफ़ा जे आॾो मन की हेॾां होॾां ॾिसी ऐं ॿाहिरां मन की पहिरें जे ख़्याल सां निकितो, पर उहा भाइरनि जे अॻियां मन की बाहि हिन ॿारे छॾी हुजे। उहा बाहि मन की पोइ ते जो ॾिठईं त भणा उहा बाहि विसिरी वई। हिन चयो त भणा अधे वारा मन की ऊंधई आहे अंदरि गुफ़ा में मन की मां न लभंदो मान ऐं खोफाई थी मन गुफ़ा में मन की मूंखे ॻोल्हण जी जाचा न कई न, कहिड़ी बि हालत में हाणे ॿाहिरि खां मन की जाॻण खां अॻे मूंखे इहा बाहि ॿारणी आहे। अदा एतिरे में मन की हिन सोचियो त माना काशे ॾिसां त काथे मन की रोशनी अचे थी त मन की उतां बाहि मां खणी ऐं वरी बाहि ॿारे छॾियनि जीअं अधे वारनि खे ख़बर बि न पवे। अदा एतिरे में मन की थोरो जबल उन गुफ़ा जे मथां चढ़ी हिन लोणो हुयो त मन की झंगल में मन की हिनखे रोशनी नज़र आई। हिन चयो त ज़रूरु हिते बाहि आहे, सो इहा बाहि खणी ऐं इन चुल्ह ते ॿारियां थो अचे जीअं अधे वारा न सुजाॻ थियनि अॻे मन की बाहि भरियल हुजे। अदा इन इरादे सां मन की उन तरफ़ रवानो थी पियो। उते जो वञे त मन की हिकिड़ा 40 चोर हुजनि, उहे मन की बाहि ॿारियूं वेठा हुजनि ऐं पंहिंजे हिसाब सां कंहिं चोरीअ जी प्लान ऐं इन जाचा जूच में हुजनि। अदा हीअ जो पुॻो त मन हिन ॾिठो त भणा वॾो आवाम ऐं वॾा माण्हू न, पर हिननि जूं शिगिलूं जेके हुजनि खोफ़ाइतियूं हुजनि ऐं हिननि जा रूप ऐं पंहिंजे हिसाब सां ॾिठईं त हिनखे अंदाज़ो लॻो त मन की हीअ इंसान आहिनि, पर मन की के झंग में रहंदा आहिनि ऐं कंहिं तलाश में आहिनि, को त मसइलो आहे। अदा हीअ सुठी मन की मंज़िल ते हुयो, वेझो अची वरी कंहिं कुंड में हिननि जो गुफ़्तगू ॿुधणु लॻो। एतिरे में हीअ चवणु लॻा त बहरहाल हाणे का न का चोरी करणी पवंदी। चोरीअ खां सवाइ बि सरदार खे चवणु लॻा वक़्तु नथो हले। अदा सरदार बि चवणु लॻो त बहरहाल का न का चोरी त ज़रूरु करणी पवंदी, हाणे का सलाह ॾियो। एतिरे में मन की बादशाह जी मन की मालात जी ही मन की हिकिड़ो ॿाहिरां मन की फेरी ॾेई आया हुजनि ऐं हुनजे खज़ाने जे बाबति बि हिननि खे थोरी घणी मालूमात पई हुजे। एतिरे में हीअ चवणु लॻो जेको हुननि जो नंढो भाउ त बहरहाल जे अगरि मां हिननि जे टोले में न गरजबुमि त हिननि जी ख़बर कीअं पए त कहिड़ो प्लान आहे ऐं आख़िर करणु छा था चाहिनि। हीअ कंहिं ग़रीब खे वञी उन जी लुट फुर कंदा या माण्हू कंहिं वॾे खे मन की सताईंदा। असां मन की शरीफ़ ख़ानदान आहियूं, असां जी मौजूदगी में मन की इहो ज़ुल्म असां नथा बर्दाश्त करे सघूं। अदा जेको हुननि भाइरनि नंढे मां नंढो हुयो उहो पहलवान दलेर वॾो हुयो। एतिरे में हिन प्लान कयो त मन की मां हिन जे टोले में शरीक थियां ऐं इन जे हर हिकु चाल मां वाक़ुफ़ु थी ऐं इन जे बाबति ख़बर पवे। अदा सिधो सो जीअं अंदरि बीठा हुया, हीअ हुननि जे आम्हूं साम्हूं अची वियो। बाहि जे अॻियां हू ॾिसनि पिया, कंहिंखे बि कोन, हुननि खे हू ॾिसे बि वेठो। जीअं जो आम्हूं साम्हूं हुयो त सभिनि चोरनि पंहिंजूं तलवारूं कढी हिन जे अॻियां मन की उभियूं कयूं। एतिरे में हीअ सरदार जेको हुयो उन ते मन की सलाम करणु लॻो, चवणु लॻो त बहरहाल मां वॾो नामी गिरामी चोर थियणु पियो चाहियां। हल्कियूं फुल्कियूं मन की मां चोरियूं कयमि, पर मां पियो चवां त कंहिं वॾे ग्रुप सां गॾिजां जंहिंमें मन की वॾो हुनुरु हुजे ऐं वॾो नालो हुजे। सो बहरहाल मां अॼु तव्हांखे ॾिठो आहे त मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश मन की पूरी थी वई। अॼु बहरहाल मूं ते हिकु महिरबानी कयो ऐं पंहिंजे मन की टोले में सरदार मूंखे शरीक कर ऐं पंहिंजे हिसाब सां उन निवृत ऐं उन लहजे सां चयईंसि त सरदार चवणु लॻो त बहरहाल मूं तो ते ज़बान ते कहिड़ो यकीन कयां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं मां जे तूं हुनर मां वाक़ुफ़ु न आहे, सो मूं वटि वॾो मन की अकुलु आहे। मां अगरि कंहिंजी बि मन की गुफ़्तगू ऐं कनु ॾेई ॿुधंदुमि त मां अंदाज़ो लॻाए वेंदुमि त केतिरा माण्हू आहिनि ऐं केरु आहिनि, ऐं मन की कंहिं बि जॻह ते मन की थोरी ख़ुशबू सूंघंदुमि त उन दुनिया जी दौलत जी मूंखे मन की ख़बर पवंदी आहे। उनजी ख़ुशबू मन की मां दुनिया जी मन की ख़बर पवंदी आहे, दुनिया जी मन की माल जी जंहिं ते बि खज़ानो रखियलु हूंदो, खज़ाने जी ख़ुशबू बि मन की मूंखे ईंदी आहे। हिन खे मन की अहिड़ी तौर तरीक़े सां मन की सरदार खे ॻाल्हियूं कंहिंजे सरदार जो हुन ते यकीन थी वियो। एतिरे में चवणु लॻो चलो ठीकु आहे, असां अॼु मन की प्लान ठाहे छॾियो आहे त हीउ फलाणो जेको बादशाह आहे इन जी मन की मालात में खज़ाने में मन की घिरंदासीं ऐं इन जे बाग़ जे ज़रिए मन की इन बाग़ में अंदरि घिरंदासीं। इन बाग़ जे ज़रिए मन की गुफ़ा ठाहे मन खोटराई करे खाटो हणी ऐं इन जो माल खणणो आहे।
अदा हिन खे पाण सां साण वठी ऐं 40 चोर मन के उन तरफ़ रवाना थी पिया। अदा जे बाग़ जे ॿाहिरां पुॻा ऐं बाग़ जे ताज चारो तरफ़ मन के गेट वॾो हुजे, मन के जीअं माण्हू को बि मन के उन तां टपण को मसलो हुजे। एतिरे में हिन खे चवणु लॻा अंदरि मन के गुफ़्तगू ऐं कुझु मन के ॿुधी अचु त चौकीदार मन के जाॻंदा न जा न, तूं बहरहाल सभु कुझु ॼाणे पियो थो ऐं इन बाबति तोखे ख़बर आहे, पर हाणे हीअं था कमु कयो तोखे कहिड़ी बि तरीक़े सां मन खे कोर्ट जे हुन तरफ़ टपायूं था ऐं तूं मालात ॾे कनु ॾेई ऐं जांचा जूचा कर त मन के जेका पेरेदार आहिनि उहे सुम्ही पिया आहिनि त पोइ असांखे मन के ऑर्डर कर त असां अचूं। अदा हीअ मन के अंदरों टपी वियो, हिन खे मन के ॾिठो त माना उन बाग़ में केरी कोन्हे को। हिन सोचियो त भला हाणे का न का टल करणी पवंदी, हीअ 40 चोर मन के बादशाह जी कले केतिरो बि खज़ानो खणनि, इहो त मन के सुठो न आहे ऐं मां हिन सां गॾियो आहियां त बहरहाल हिन जी हाणे इन जी ख़बर पइजी वई त हिन तरीक़े सां हीअ आहिनि। अदा हिन पंहिंजे हिसाब सां उते हिकु मन के पई हुजे वॾी बुंडी, उन बुंडीअ खे मन के उन मतिलबु जॻह जे भरिसां रखी ऐं पंहिंजे हिसाब सां थोरो मथे थी हिननि खे चवणु लॻो त बहरहाल केर बि कोन्हे को, तव्हां अचो। अदा हुननि हिकिड़ो माण्हू करे मन के जॻह ते मथां चढ़नि पिया। अदा जीअं जो पहिरियों चोर हिन जे मन के मथे ॾिनो ऐं हेॾां हीअ वञी मन चोर खे वठंदो ऐं हेॾे लाहींदो वञे पियो, पर हीअ चोर मन के जीअं हिन खे ॾियनि पिया, ॼंगूं होॾे हुजनिसि मुंडी हिन ॾे हुजेसि, हे यकदमि उन महिल तलवार सां हुनजी मुंडी लाहे ऐं छिकींदो उछलंदो वञे पियो। अदा नंबर वार होॾो हमरा अॻे चाढ़ींदा हिन खे ॾींदा पिया वञनि, हीअ अहिड़ो कमु पियो करे जीअं हुनजी मुंडी हिन जे हथ ताणी पुॼे पई, हे उन महिल मुंडी लाहींदो ऐं पाण वटि खोड़ो कंदो पियो वञे। अदा हकील ने होकार ने 40 चोर मन के सभी खे मारे ऐं मुंडियूं उन्हनि जूं उते रखी ऐं फिटी कयईं। हिन चयो त बहरहाल 40 चोरनि मां मन के हिन मुल्क जो सफ़ायो थी वियो ऐं अॼु खां पोइ कंहिंखे बि निंड फिटाइणी न पवंदी ऐं कंहिंजी चोरी न थींदी। अदा 40 चोरनि खे मन के अहिड़े तौर तरीक़े सां हिन 3 भाउ मन हिननि जी पछाड़ी वारे इन तरीक़े सां मारे छॾियो ऐं पंहिंजे हिसाब सां जेको कोर्ट में अंदरि टपी आयो हुजे मतिलबु त बाग़ में, हिन सोचियो त बणा थोरो मन के मां रवियो वठां त मन हिन मालात में केतिरियूं मन के रहे थो जॻह केतिरी आहे, कीअं भला आयो बि आहे त भला थोरो दीदार कयूं वञा मतलब कंहिं ख़ूबसूरत महल आहे जा भरियल कीअं आहे। अदा इन तौर तरीक़े सां ॼाइण लाइ मन के हीअ महिलात जे अंदरि वियो, अंदरि कमरा हुजनि, पहिरियों कमिरो हिन वञी लाथो त बहरहाल कमरे में मन के कुझु 8-9 मन की बानियूं सुतियूं पियूं न ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत कमु मतिलबु त पलंग आहे, उन पलंग ते हिकु ख़ूबसूरत हसीन मन की औरत सुती पई आहे। अदा सुठी मन के ख़ूबसूरत औरत सुती पई त हिन खे मन के उहा सम्झ में ॻाल्हि मन के हीअ शहज़ादी आहे ऐं सुठी मन के उमिरि आहे, मन के ख़ूबसूरत आहे ऐं हसीन बि आहे। अदा हिन वरी अहिड़ो कमु कयो त हिन जे आंगुर में मन के हिकु सोन जी मुंडी हुजे। अदा हीअ सिधो सो वियो पंहिंजे हिसाब सां उहा सोन जी मुंडी मन के आंगुर मां लाथियूं आयो। अदा वरी पंहिंजे हिसाब सां उहो कमिरो बंदि करे वरी अॻिते वधियो त वरी ॿियो कमरे में अंदरि घिरे त उते बि मन के 10 खां 15 मन की बानियूं हुजनि, उहे पंहिंजे हिसाब सां सुती पई हुजनि, पर उन हिकिड़े पलंग ते ख़ूबसूरत पलंग हुजे उन ते अञा ख़ूबसूरत ॿी औरत सुती पई हुजे, पर उहा बि पंहिंजे हिसाब सां एतिरी ख़ूबसूरत हुजे जीअं हू हुई उन खां मन की 2 हिसा मथे। हिन ॾिठो त बणा हीअ बि लॻे थो शहज़ादी आहे, बादशाह जी धीउ आहे। हिन फिरी गिरी मन के हिन जी मन की बांह में चूड़ो हुयो सोनो, उहो बांह जो चूड़ो मन की हिन लाहे वरितो। अदा वरी हकिले होकारे 3 मन के कमरे में आयो, उते वियो अचे त मन के 20-25 मन की बानियूं उन कमरे में हुजनि, पर बानियूं बि टोटल सुतियूं पियूं न। हीअ जो आहे त मन के हिकिड़े सुठे पलंग ख़ूबसूरत हसीन ते मन के अहिड़ी त औरत ख़ूबसूरत सुती पई जंहिंजो को मिसाल न हुयो, बरे पई बरे हू ॿ बि ॾिठई, पर हीअ हिन खे मन के सुठी पसंदि अचे वई। अदा हीअ सिठो सौ मन की सिधो सौ वञी मन हिन जी कन जो वालो लाथई, कन जी मन की नसी बि लाथई, वालो न पर नसी बि लाथई। अदा नसी बि लाहे मन के सिधो सौ मन के हिन जी तारीफ़ कयूं ऐं हिन पंहिंजे हिसाब सां उहा साॻी गेट टपियूं ऐं इहे 3 शयूं पंहिंजी गंढ में ॿधी ऐं मोटी ॿाहिरनि वटि आयो। हिन जा ॿाहिरि जीअं सुता पिया तीअं ई सुता पिया हुजनि। अदा पंहिंजे हिसाब सां 3 भाइरनि खे नंबर वार उथारे ऐं हुननि जो सॼी राति मन के सफ़र जेको बि थियो गुज़रियो सो राति खेर सां गुज़री वई। पर इन वक़्त में मन के 3 भाइर जेका बि हादसा थिया, पहिरियों शींहुं मारियो इहो बि भाइरनि सां हवालु न कयईं ऐं ॿिए नांग मारियो मन के इहो बि भाइरनि सां हवालु न कयईं। टियों मन के हिन 40 चोर मारिया, पर इहो बि भाइरनि सां मन के गुफ़्तगू कोन कयईं। अदा जीअं मन के उन बादशाह में सुबुह थी
त शहज़ादियूं टई जो ॾिसनि त मुंहिंजे हथ में मन की ख़ूबसूरत हसीन मन की मुंडी हुई, सोन जी मन की मुंडी कोन्हे का, चोरी थी वई। अदा पंहिंजे हिसाब सां ॿी जो ॾिसे त मन की मुंहिंजी बाह में जेको ख़ूबसूरत हसीन ऐं सोन जो चूड़ो हुयो, उहो चूड़ो बि कोन्हे को। अदा टी जो मन की कन ते हथ हणे त मन की नसीबी कन में कोन्हे का। अदा टिनिनि जी मन की शयूं कोन्हनि की। ऐं ॿार जो मन की माली जो वञी बाग़ में ॾिसे त मन की 40 मन की चोरनि जूं मुंडियूं पयूं, उते मन की माण्हुनि जा दड़ो लॻो पियो आहे। अदा वॾे बादशाह खे मन की चारो तरफ़ इहा ख़बर पुगी त भरण हेॾा 40 चोर मन की असांजे मन की ख़ूबसूरत बाग़ में पिया आहिनि, ऐं हिन तुंहिंजी शहज़ादनि ख़ूबसूरतनि जी मन की मुंडियूं बि चोरी थी वयूं, कंहिंजा वाला कंहिंजो वरी ॿाहूटा। अदा बादशाह मन की हैरान थी वियो त मन की 40 इहे जेका बि 40 जूं मुंडियूं लथल इहे चोर पंहिंजे नस्बत में मन की सुञाणप बि अचनि पिया त मन की सिधा सवा चोर आहिनि। हुननि जो मन की रवियो अहिड़ो पियो सम्झ में अचे। ऐं मन की हिन जूं शहज़ादियूं जेका शला वग़ैरह विया त मन की को आयो जेको मन की एतिरो दलेरी पहलवानीअ सां मन की मुंहिंजी शहज़ादनि जा मन की मुंडियूं ऐं ॿाहूटा ऐं वालियूं लाहे वियो। एतिरे में बादशाह मन की सम्झ में ॻाल्हि न आई। बादशाह मन की ढिंढोरो पिटरायो ऐं एतिरे में चवणु लॻो त बाबा जेको बि मन की ॿाहिरियों माण्हू जेको बि अचे त मुंहिंजी दरबार में पेश कयो वञे ऐं मुंहिंजे रूबरू आणियो वञे। अदा जीअं जो ॾींहुं थियो त बहरहाल सिधो सो उहो किलो किरास करे बादशाह जी बादशाही में ही टई भाइर अचे ज़ाहिर थिया। बादशाह खे माण्हुनि ॿुधायो त बहरहाल बादशाह सलामत 3 हिकिड़ा नौजवान पहलवान तुंहिंजी बादशाही में अची पुॻा न। सो बादशाह जो मन की आर्डर थी वियो त यकदमि इहे मुंहिंजे अॻियां पेश कया वञनि। अदा बादशाह मन की उहे घुराया, पर घुराइण खां अॻे वज़ीर बादशाह खे चवणु लॻो बादशाह सलामत हाणे जेको हेतिरो मसइलो थी वियो आहे, इन टिनि खां अगरि जे असां पुछा कंदासीं त इहे मन की का बि सुर जी वणंदी न ॾींदा, न असांखे मन हक़ीक़त पंहिंजी ॿुधाईंदा। सो हाणे मुंहिंजी राय इहा आहे इन्हनि खे मन की सुठी खाधो ऐं सुठे मन हिसाब सां अदब एतिराम सां रखियो वञे, जीअं इन बाबति बि थोरी ॻाल्हि गू हले थी पई त मन की हेतिरो मसइलो थियो आहे, इन बाबति बि इन्हनि खे ख़बर हुजे। अगरि जे इन टिनि खे पंहिंजे हिक ई कमरे में बंदि कंदासीं त एतिरे में चवंदा पाण का न का हिक ॿिए सां ॻाल्हि कढंदा ऐं इन राज़ जो मालूमात असांखे पइजी वेंदी। अदा एतिरे में वज़ीर जी ॻाल्हि बादशाह खे पसंदि अचे वई। बादशाह पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे कंहिं कमरे में मन की रखायो ऐं उन्हनि खे सुठो खाधो ख़िदमत मरल सुठा वेस वॻा ॾिनई ऐं उन में मन की राश सुठी इन्हनि खे ॾिनई। एतिरे में ही माण्हुनि खां बि ॿुधी आया त बादशाह सां मन की राति शहज़ादनि जा मन की लीलम ऐं नसीबियूं ऐं कुझु मुंडियूं वग़ैरह लही वयूं आहिनि, चोर चोरी करे आया आहिनि ऐं पंहिंजे हिसाब सां चोरनि जा बि लाश हिननि खे 40 चोरनि जा लाश बि हथ आया आहिनि। सो इन बाबति उन पहलवान जी तलाश अथनि। एतिरे में ॿाहिरि जॾहिं टई कमरे में आया खाधो खाई ऐं चवणु लॻा त बहरहाल बादशाह खे इन बाबति असां कीअं था ॿुधाए सघो जॾहिं असांखे का ख़बर ऐं मालूमात न आहे त ही 40 चोर कीअं हुआ ऐं इन्हनि जे धीअनि मां मन की मुंडियूं ऐं नसीबियूं ऐं इन्हनि जी ॿाहूटा कीअं लथा। हाणे असां कीअं ॿुधाए सघूं, असांखे त का तो न ख़बर न चार आहे। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल हाणे कूड़ हणण जा सच ॻाल्हायूं। इहे ॻाल्हियूं जेकियूं सभु बादशाह हिक कमरे खां ॿिए कमरे में मन की इन्हनि जी गुफ़्तगू सॼी ॿुधे पियो। एतिरे में चवणु लॻा त बहरहाल घर खां वठी हेसि ताणी पुॼण ताणी जो कुझु बि कीअं ॾिठो वाइठो आहे सो हिक ॿिए सां ॻाल्हि कयूं त छा हले चले थो। अदा हिन टिनिनि भाइरनि पाण में सलाह कई त वाक़ई बि इहा ॻाल्हि सही आहे। पर एतिरे में हिकिड़ो भाउ चवणु लॻो त बहरहाल बादशाह जेका असांखे खाधो खारायो इहो जेको मन की खाधो हुयो सो इहा मानी जेकी हुई सो बादशाह पाण ख़ुदि मन की असां लाइ चूंडी हुजे। वरी एतिरे में टियों चवणु लॻो बहरहाल जेको मन की खाधो छेले जो आयो आहे सो इहो छेलो असल में कंहिं सुअर जो मन की गॾे जो खीरु पीअंदो हुयो। एतिरे में चवणु लॻो त मन की छेलो जेको असांजे लाइ कुसी आयो मन की इहो को गॾे जो खीरु पीअंदो हुयो। अदा एतिरे में वरी ॿियो चवणु लॻो यार बादशाह जेका अंगूर असां ॾे खणाया सो इन अंगूरनि में मन की माण्हू जो खून मन की लॻल हुयो ऐं उन खून में मन की खून शामिलु थियल आहे न अंगूरनि में बि। एतिरे में बादशाह मन की हिन जी इहा गुफ़्तगू ॿुधियूं त बादशाह हैरान हुजे त बहरहाल छेलो गॾे जो खीरु मन की कीअं पीए थो ऐं अंगूरनि में माण्हू जी ख़ुशबू खून जी कीअं थी अची सघे ऐं पंहिंजे हिसाब सां वरी हुन सोच ॿीअ में हुयो त बहरहाल इहो कमु कीअं थो थी सघे त मन की मानी त बहरहाल इहा बादशाह हिननि खे कीअं ख़बर पई त चूंडी आहे। चलो ठीकु आहे, बादशाह चयो त बहरहाल हाणे ही पाण में छा था चवनि वग़ैरह। एतिरे में वॾो भाउ पहिरियों पंहिंजो वाक़ियो बयानु करणु लॻो भाइरनि सां त बहरहाल जीअं राति असां ॿाहिरीं कुंड में सुतासीं
सो बहरहाल तव्हां ॿई आरामी पजी रहियो। सो एतिरे में मूं आवाज़ु ॿुधो, मां ॿाहिरि निकिरी वियुमि त हिकु शींहुं हुजे। उन शींहं सां मुक़ाबिलो करे उन शींहं खे मन की क़तलु करे ऐं उन जो मन की कन जूं पुछड़ियूं मूं लाहे ही रखियूं अथमि। सो उन टुआल मां कढी भाइरनि जे अॻियां पेश कयईं। अदा ॿिए भाउ मन की वरी इहो पंहिंजो बयानु ॿुधायो त मन की हिकिड़ी राति मन की तव्हां सुम्ही पियो, मां ॿाहिरि आवाज़ु ॿुधो, ॿाहिरि निकिरी वियुमि, हिकु नांग अजगर उन सां वञी मुक़ाबिलो कयुमि दरिया जे कंधे ते। सो उन खे मारे पंहिंजे हिसाब सां उन जी पुछड़ी हीअ पई अथई। अदा उहा पुछड़ी बि भाइरनि जे अॻियां हिन रखी। इहे ॻाल्हियूं वज़ीर ऐं बादशाह हिननि जो ॿुधनि पिया। आख़िरी मन की जेको पछाड़ियो भाउ टियों हुयो उन जो मन की वारो आयो, उहो वरी साॻी हिन वारी ॻाल्हि करणु लॻो जेकी भला खाधो बादशाह जी मन की जाचा करे पियो अॻई बादशाह। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मां तव्हांखे सुम्हारियुमि, पर मां अॻई भाउ तव्हां ॿारे सुता हुयो। सो भाउ उहा मन की विसी वई। सोचियुमि अगरि जे मुआरा भाइर हिन गुफ़ा जी ऊंधाई में मन की कुझु ख़ौफ़ महसूसु थिए न या उथनि मन हिक ॿिए खे सामान ॻोल्हण में तकलीफ़ थिए, इन करे मूं बाहि ॿारण लाइ ॿाहिरि जो ॾिठुमि त मन की टांडो परे खां नज़र आयो, पर उते जो वियुमि त मन की 40 चोर वेठा हुजनि। 40 चोरनि जो मन की मां चयुमि त हाणे को प्लान आहे, हिननि जो छा मसइलो आहे। इन ॼाण सुञाण लाइ मां उन जे टोले में शरीक थी वियुमि ऐं उन्हनि मूंखे पंहिंजे हिसाब सां मुंहिंजो हमराह मन की चोरी जो दाख़िल करे छॾियो ऐं उन राति मन की बादशाह जे बादशाह में हू चोरी करण लाइ निकिरी पिया। ऐं मां हिकु शरीफ़ ख़ानदान में हुयुमि। इहा चोरी मन की असांजे हिसाब सां गुनाह हुआ। सो इन बाबति मां हुन सां गॾिजी वियुमि, पर हुननि जो राज़ मालूम करण लाइ गॾियो हुयुमि। सिधो सो जॾहिं बादशाह जे मन की ख़ूबसूरत जेको बाग़ आहे, इन बाग़ में जॾहिं पुॻासीं त एतिरे में मूंखे चवणु लॻा त बहरहाल तूं पहिरियां जाचा जूच करिया त केरु जाॻे थो केरु न जाॻे थो, त पोइ खाट हणी बादशाह जी हवेलीअ मां पोइ रवाना थींदासीं। एतिरे में जॾहिं मां अंदरि बाग़ में टपियमि त मुंहिंजी दिलि बेमान थी वई त 40 चोर छाजे लाइ चोरी करणु ईंदा बादशाह में, ऐं बादशाह जी चोरी छो करणु ॼाण, ऐं मुंहिंजी मौजूदगी में चोरी ई कीअं कंदा। एतिरे में मां हिकिड़ो वॾो बुंड पियो, उहो बुंड साइड ते रखी ऐं चोरनि खे चवणु लॻुमि त केर बि कोन्हे का। सो हुन बाबति हिकिड़ो मन की मूंखे टपाईंदा ॾींदा पिया वञनि। मां हिकिड़े जी मुंडी लाहींदो ऐं हेठि फिटी कंदो वञा पियो। ईअं 40 चोरनि जी मुंडी इहा मूं लाथी। ऐं एतिरे में मां जॾहिं 40 चोरनि जी मुंडी लाहे बीठुमि त एतिरे में मुंहिंजी दिलि में ख़्यालु बीठो त बादशाह जी मलात ताणी आयो आहे, थोरो बादशाह जी मलात जो दीदार बि कयां त छा आहे छा हले चले थो। सो थोरो रवियो बादशाह जी महल जो बि ॾिठो वञा। जंहिंमहिल अंदरि मां किराए थी वियुमि त पहिरियों कमिरो मतिलबु त खोलियुमि त उन में 10 मालियूं सुतियूं पियूं हुजनि बानियूं। सो हिकु ख़ूबसूरत पलंग ते हिकु शहज़ादी ख़ूबसूरत हसीन सुती पई हुजे, उहा बि मूंखे मन की सुठी लॻी ऐं उनजे हथ में मुंडी हुई। सो मां उहा मुंडी लाथियूं आयुमि ऐं पंहिंजे हिसाब सां ॿिए कमरे में आयुमि। हुते बि मन की 15 बानियूं हुजनि ऐं हिकु ख़ूबसूरत पलंग ते मन की ख़ूबसूरत शहज़ादी सुती पई हुजे। उनजी मन के हथ मां ही सोन जो चूड़ो लाहे आयुमि। ऐं आख़िरी मन की 3 कमरे में जॾहिं आयुमि त उन में बि हिकु ख़ूबसूरत शहज़ादी सुती पई हुजे, उन में खणी 20 बानियूं हुजनि ऐं उनजे कन जी मन की मां वाली लाहे आयुमि। ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां हीअ चूड़ो ऐं हीअ मुंडी हीअ वाली ऐं इहो सॼो कमु मन की मां कयो ऐं तव्हां ॾे पोइ आयुसि। एतिरे में साईं चवणु लॻा त बहरहाल हाणे त मन की बादशाह जेकी जाचा पियो करे त उहा बादशाह जो को ॾोह ई न आहे, सॼो मन की कमु तुंहिंजो आहे। एतिरे में बादशाह मन की हिननि जी गुफ़्तगू सॼी वज़ीर बि ॿुधी बादशाह बि ॿुधी ऐं एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हीअ त 3 पहलवान ऐं दलेर आहिनि जीअं मन की पंहिंजे हिसाब सां वॾो सवाबु ऐं अकुलमंद जो कमु कयो आहे। ऐं एतिरे में चवणु लॻा त बहरहाल जे अगरि जो बादशाह हक़ीक़त कंदे भाउ खे चवणु लॻा, सो बादशाह हाणे तोखे फांसीअ चाढ़ाईंदो छा कंदो जेको तूं एतिरो मन की गुनाह कयो आहे। अदा थोरी देरि खां मन की बादशाह हिननि ॾे आयो वधे ऐं पंहिंजे हिसाब सां दरबार में सिधो सो वठी खणी आया मन की मुलाज़िम वठी आया हिननि खे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल जेको कुझु बि थियो वग़ैरह त खणी उहो बिलाल मां तव्हांजे रूबरू वाता ॿुधो, पर जेकी तव्हां मुंहिंजे खाधे मां ऐं मुंहिंजी ख़िदमत मां चुक कढी इन बाबति मूंखे अञा सम्झ में ॻाल्हि न आई, इन बाबति कुझु मूंखे ॿुधायो। एतिरे में तव्हां पंहिंजे हिसाब सां मुंहिंजे मतिलबु त मानीअ मां तव्हां चुक कीअं कढी त मानी कीअं आई ऐं कहिड़े हिसाब सां तव्हांखे ख़बर पई। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत मानी जेकी आई सो उहा तूं पाण ख़ुदि ॼाणे थो ऐं उहा ख़ुदि तूं मोकिली असां ॾे ऐं तूं बहरहाल हथनि खे ख़ुशबू घणी आई उहा ख़ुशबू मन उन मानीअ में चिटी सम्झ में अचे पई। नानो आई मन खे कॾहिं बि ख़ुशबू हणी हथनि खे अटो त न ॻोईंदो हूंदो न। बादशाह जो वाक़ई बि इहा ॻाल्हि तव्हांजे सही त मन की मुंहिंजे हथनि में ख़ुशबू ज़्यादा हुई ऐं मानीअ में मन की एतिरी ख़ुशबू सम्झ में आई, पर तव्हां पंहिंजे हिसाब सां भाॼीअ मां कीअं सम्झ में आई त मन की शेलो जेको आहे सो गॾे जो खीरु पीअंदो हुयो।
चवणु लॻा त बादशाह सलामत जे असांजी ॻाल्हि ते यकीन नथो अचे। इहा बाबति तोखे वधीक उहा ख़बर पवंदी तूं हिन कासाई ऐं जीअं तव्हां गोश्त घुरायो आहे उनखां पुछा करे उहो ई तोखे हक़ीक़त ॿुधाईंदो। अदा एतिरे में मन खे यकदमि उहो कासाई अची वियो ऐं जीअं तव्हां गोश्त वठी आया वञनि। एतिरे में कासाईअ खे बादशाह चवणु लॻो त बहरहाल तूं इहो गॾे जो जेको मन खे फ़र्क़ु हुई खणायो आहे या गॾे जो कंहिं शइ खे खीरु पीआरो त इहा सची ॻाल्हि न कंदे त बहरहाल तोखे क़तलु कयो वेंदो। एतिरे में हू चवणु लॻो त बादशाह सलामत मूंखे जान जी बख़्शिश मिले त मां ॻाल्हि कयां। एतिरे में बादशाह चवणु लॻो त बहरहाल तोखे जान जी बख़्शिश आहे तूं ॻाल्हि कर। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल बादशाह सलामत हादिसो मूंसां अहिड़ो थियो त मुंहिंजी हिकिड़ी बकरी हुई सो उहा पंहिंजे हिसाब सां ॼणे फरड़ो ऐं पंहिंजे हिसाब सां मोकिलाए वई ऐं मूंखे हिकु गॾई हुई वॾी गॾई हिकिड़ी ख़ूबसूरत हुई ऐं उनजो मन खे खोतड़ी ॼाई पर उहा वरे गुज़ारे वई। हाणे उहा जेकी बकरी जो फरड़ो हुयो सो बेकाट पियो करे मन खे खीरु पियो घुरे मूं वटि एतिरो खीरु कोन हुजे त मां काॾों आणियां। हू बेसम्झ हुयो कंहिं बि ॻाल्हि ते मन खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे। आख़िरकार मन खे गॾे खे मन खे खीरु जाम हुयो सो मूं सोचियो त हाणे का न का टल करणी पवंदी। इन बाबति मन खे गॾे जेकी हुई सो सुहा हुई त मां उन फरड़ो उन गॾे ते छॾींदो हुयुमि। सो बहरहाल उन बाबति इहो सॼो कमु आहे सो उहो मां अॼु शेलो तव्हांखे कोई बादशाह सलाम तव्हांजे नज़राणे पेश कयोमि। सो एतिरे मां इहा ॻाल्हि आहे। अदा हे बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधे त हिननि जी ॻाल्हि मन खे सची निकिती। अदा एतिरे बादशाह चवणु लॻो त बहरहाल जेको मन खे मां अंगूर खणाया तव्हांखे उन में मन खे तव्हां कीअं ख़बर पई त मन हिन में खून जी ख़ुशबू आहे इहा ॿुधायो। चई आहे मन खे बादशाह सलामत तोखे मालीअ खां ख़बर पवंदी असां हिन बारे में कुझु बि नथा ॿुधाए सघूं बाक़ी हा इहा ॻाल्हि सची आहे। अदा बादशाह सलामत यकदमि उन माली खे घुरायो जंहिं वटां अंगूर आया वञनि। एतिरे में माली बि चवणु लॻो त बादशाह सलाम जी अगरि तूं जान जी बख़्शिश ॾिए त बहरहाल मां ॻाल्हि कयां। एतिरे में बादशाह चवणु लॻो त बहरहाल तोखे जान जी बख़्शिश आहे तूं ॻाल्हि कर। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत सो मूं वटि हिकिड़ो मन खे हमराह ईंदो हुयो तारीख़ मन खे मुंहिंजा अंगूर चोराए वेंदो हुयो। अंगूर चोराए जो वेंदो मूंखे मन खे कावड़ गुस्सो हूंदो हुयो छो त अहिड़ा अंगूर पका चोराए वेंदो जो कॾहिं बि तुंहिंजो न्यापो ईंदो हुयो त बहरहाल मां अंगूर काॾा आणियां। इन बाबति हिकु ॾींहुं मन खे मां छपी वेठुमि उहो हमराह आयो मूंखे मन खे कावड़ गुस्सो एतिरो हुजे जो बेअंत। जीअं हू अंगूर पटण लाइ बीठो हुजे त मूंखे नज़र जो पइजी वई त मां यकदमि उनखे ज़ोर मुंहिंजा डंडो जो हुयुमि उन पहिरें डंडे लॻण सां ई मन खे उहो मरी वियो। मरी जो वियो त मूं सोचियो त भणा हाणे त वॾो कमु थी वेंदो। मां अहिड़ो कमु कयो उन ई मन खे अंगूरनि जे मतिलबु त बाग़ में उन ई वण जे हेठां मन खे उनजो लाश पूरे छॾियो। मन खे जीअं मां लाश पूरींदो वियुमि उहो मन खे वणु जेको हुयो एतिरो त मन खे फरणु लॻो जो बेअंदाज़। मन खे ॿिए हंधि पन मन खे अंगूरनि जा जाम हुजनि अंगूर घटि हुजनि पर हुन में पन नॉर्मल रुॻो मन खे अंगूर हुजनि। सो इन बाबति मन खे अॼु मूं वटि अंगूर ॿिए हंधि काॾों बि कोन हुया मां उन वण मां मन खे तारे इहे खणाया अंगूर। सो शायदि मतां इहो चकर हुजे। अदा बादशाह जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त वाक़ई बादशाह सूंघियो ऐं अंगूर खाधो त मन खे हिन खे महसूसु थियो। एतिरे में बादशाह मन खे हिननि जी टिनी जी ॻाल्हि जी मन खे जाचा जूच कई मन ॻाल्हि बि सची ऐं हिननि जी मन खे सबूत बि सचा ऐं बादशाह मन खे ऐलान कयो ऐं ख़ुशि थियो ॾाढो बादशाह। एतिरे में बादशाह चवणु लॻो त बहरहाल हाणे मूं वटि हिकिड़ियूं टे मन खे धीअर आहिनि। मुंहिंजी दिलि जी राय आहे त मन टिनिनि मुंहिंजे धीअरनि सां तव्हां शादी कयो। एतिरे में हीअ चवणु लॻा त बहरहाल न असां बादशाह आहियूं न असां मन खे सुठा के अमीर जा पुट आहियूं असां मन खे ग़रीबी हाल में आहियूं सो पंहिंजे हिसाब सां जीअंदा आहियूं वधीक बादशाह सलाम असां तुंहिंजी धीअ सां शादी नथा करे सघूं। एतिरे में बादशाह चवणु लॻो बहरहाल तव्हांजी मन खे सभु शइ मूंखे ख़बर आहे भली तव्हां पहलवान आहियो सिर्फ़ु भली तव्हां त कुझु न आहे पर तव्हां पहलवान दलेर आहियो सो तव्हां जहिड़ो को पहलवान अकुलमंद ऐं ईमानदार माण्हू मूं न ॾिठो सो बहरहाल मुंहिंजी धीअनि सां तव्हां शादी कयो। अदा बादशाह मन खे इन ॻाल्हि ते मुतमिन करे हुननि खे ऐं पंहिंजनि धीअनि टिनिनि जी मन खे टिनिनि भाइरनि सां शादी कराए छॾियईं ऐं धूमधाम सां मन खे उन बादशाह में ई रहणु लॻा। चंद ॾींहं मन खे गुज़रिया त हीअ बादशाह जो मन खे तौरु तरीक़ो कमुकार मन खे हथु विझराइनि पिया ऐं कुझु वरी ॾींहं आयाशुनि सां ऐं उन्हनि जी धीअनि सां रहनि पिया। ऐं बादशाह जो धीअर बि मन खे एॾियूं ख़ुशियूं हुयूं छो त हुनखे ख़बर हुई त मन खे हेॾा पहलवान ऐं दलेर आहिनि छो त हुनजी तारीफ़ सभु कंहिंजे वातां ॿुधी चुका हुजनि ऐं पीउ जे वाधां बि। एतिरे में हिकु ॼाड़े बादशाह पंहिंजे बाग़ जे महलात में मन खे सुतो पियो हुजे उन सां गॾु मन खे निंढो जेको उनजो मन खे ॼाटो हुजे उहो बि गॾु हुजेसि। एतिरे में बादशाह आराम में हुजे ऐं हीअ साइड में सुतल हुजे
एतिरे में हिकु नांग बादशाह जी तरफ़ माना की वधे पियो। हिन जी ओचितो माना की उन निंढे ॼाटे जी अखि पइजी वई। हुन यकदमि तलवार खणी ठका वञी हुन नांग खे कढायो। नांग हुन मारे विधो। नांग जो खणी हिन मारे अञा माना की खणी गबा गबा करे उछले की कुंड ते ऐं मोटियो त हुनजी तलवार खे माना की रतु उहो लॻो पियो हुजे ऐं बादशाह जे मथां हिन जो गुज़र थियो त बादशाह जी अखि खुली पई। बादशाह हिन खे तलवार खणंदे ॾिठो ऐं हिन जे मथां जो गुज़र थियो त बादशाह चवणु लॻो त शायदि मुंहिंजी अखि खुली वई, हीउ मूंखे मारे न सघियो, न त हीउ मुंहिंजे मारण जे ख़्याल सां आयो हुजे। सो हिन बाबति बादशाह खे माना की वहम थी पियो। बादशाह जो जेको वज़ीर हुयो सो उहो माना की ॾींहं खां वठी हिननि बादशाह जी धीअनि सां शादी कई हुजे त माना उहो वज़ीर माना की हिननि ते ॿरे पियो गई। एतिरे में वज़ीर खे वञी बादशाह इहो पंहिंजो हवालु कयो त माना की मुंहिंजो ॼाटो शायदि मूंखे मारे पियो ऐं मुंहिंजे मथां की तलवार खणी गुज़र थी वई। ऐं बादशाह जो वज़ीर जेको हुयो त अॻे हुन ते सड़े पियो त हुनखे वारो मिली वियो। हुन माना की अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जो बादशाह माना की हिन जी ॻाल्हि ते एतबार करे वियो वज़ीर जी हुन ते। अदा यकदमि वज़ीर खां ॻाल्हि ॿुधी ऐं हुनखे चवणु लॻो त बहरहाल इहो तुंहिंजो दुश्मन आहे, ॼाटो सो हिन खे भली तूं जीअं वणे ते करे सघे थो। अदा बादशाह यकदमि माना की कारनि खे हुकुम कयो हिन खे वञी क़ैद में हयनि निंढे माना की बादशाह जे ॼाटे खे। सो बहरहाल उहो माना की क़ैद में रहियो ऐं हुनजी जेकी ज़ाल हुई उहा पंहिंजे हिसाब सां पीउ खे इलाद करणु लॻी त बहरहाल मुंहिंजे मुड़ुस जो गुनाह तूं बग़ैर ॾसे ऐं हुनखे जेल में हयो आहे सो इहो सुठो नथो करे बा साईं। सो बहरहाल उहो जहिड़ो बि आहे कहिड़ो बि आहे पर हाणे मुंहिंजो मुड़ुसु आहे, सो हिन बाबति तूं भली मूंखे नेकारे ॾेई छॾ, बाक़ी मुंहिंजे मुड़ुस खे क़ैद न कर। अदा पंहिंजे धीउ जे मिंथुनि मयारनि जे करे माना की हुनखे कढी आयो जेल मां ऐं हुनखे रूबरो करे हिनखे चवणु लॻो त बहरहाल मूंखे तो में उमेदु न हुई जो तूं मुंहिंजा ॼाटा जो मूंखे मारण जो सोचींदे। एतिरे में हुनखे सॼी बाघ वारी ॻाल्हि पंहिंजे ॼाटे खे करे ॿुधायईं त तूं मुंहिंजे मथां तलवार खणी गुज़र कयो, मूंखे मारण जो पको इरादो हुई। एतिरे में हुनखे माना की सॼी ॻाल्हि करे ऐं उहे टुकड़ा नांग जा खणी अची पंहिंजे सोरे जे अॻियां पेश कई त बहरहाल मां हिन नांग खे मारियो, पर तोखे कुझु बि न कयो ऐं तोखे मारण जो मूं इरादो बि न कयो हुजे। एतिरे में हिन जा टई भाइर माना की बीठा हुजनि उन्हनि बि माना की ॿुधो। एतिरे में बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत, तूं बहरहाल अमीर आहे ऐं तोखे दौलत जो नशो आहे ऐं तूं बादशाह आहे, तूं कुझु बि चाहे तूं करे सघें थो। बहरहाल असांखे इहा सुठी तरबियत मिलियल आहे, असां कंहिंसां न बेईमानी कई आहे न कंदासीं ऐं असां पंहिंजे हिसाब सां जीअं हलूं था ॾुखियो सुखियो वक़्तु जीअं कटींदासीं। सो बहरहाल असां अलविदा था कयूं तोखां, तुंहिंजी बादशाही ऐं तूं पाण ॼाण वञी। असांखे माना की एतिरा पहलवान एतिरा दिलेर आहियूं, असां पंहिंजे हिसाब सां गुज़र सफ़र करे सघूं था। अगरि जीअं तूं चाहे तीअं थी सघे थो, ईअं बि न आहे, असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे राह सां रवाना थींदासीं। अदा बादशाह खां माना की टई ॼाटा मोकिलाए रवाना थी पिया। एतिरे में पंहिंजे धीअनि ॾे बादशाह आयो, चवणु लॻो त बहरहाल हाणे तव्हां छा थियूं चओ। अञा धीअनि खे माना की एतिरो पुछाई कोन कई त धीअर जेकियूं हिन जो हुयूं सिधो सो पंहिंजी मुड़ुसनि जी माना की बांह में बांह ॾेयूं ऐं उहे बि रवानी थी वेंदियूं रहियूं। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां उहो ओड़ो ई लॻो पियो हुयो, हू पंहिंजे हिसाब सां गुज़र सफ़र वञी करणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼणी ते पुगी। उमेद था कयूं दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त असांजे सिलसिला में चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं सो पहिरियों नोटिफिकेशन तव्हां दोस्तनि वटि लाज़मी पुॼे। सो थोरो तबियत में मज़ो न हुयो, सो बहरहाल कहाणी रिकॉर्ड करण ते मनु कोन हुयो, पर रिकॉर्ड करणु तव्हां लाइ आयुमि। सो दुआनि में यादि रखिजो जीअं माना की तबियत सही थी वञे। अला